दादू मां ख़बर शेयर कयूं था असां रिपोर्ट फिदाउस इलाइक़ो दादू डिप्टी कमिश्नर दादू सैयद मुर्तज़ा शाह जे अॻुवाणी में अॼु 5 फरवरी योमी यकजहती कश्मीर जे मौक़े ते डिप्टी कमिश्नर ऑफिस दादू खां प्रेस क्लब दादू ताईं कश्मीरी अवाम सां यकजहती लाइ रैली कढी वई। रैली में SSP दादू कैप्टन रे अमीर सऊद मक्सी, DHO दादू सैयद इमदाद अली शाह, एडिशनल डिप्टी कमिश्नर वन वजाहत गफूर, डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन ऑफिसर ज़ीशान अली लगारी समेत रेवेन्यू, तालीम, लोकल गवर्नमेंट, म्यूनसिपल इंतज़ामिया, सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि, सहाफ़िन ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली जी शुरुआत में भारतीय ज़ुल्मनि जो शिकार मज़लूम कश्मीरी अवाम सां यकजहती जो इज़हार तौर 1 मिनट ख़ामोशी इख्तियार कई वई। रैली डिप्टी कमिश्नर ऑफिस खां शुरू थी SSP चौक कचहरी रोड खां थींदी प्रेस क्लब दादू ताईं पहुती। रैली जी शिरकत कंदड़नि पाकिस्तानी ऐं कश्मीरी झंडा खयल हुआ ऐं भारतीय ज़ुल्मनि ख़िलाफ़ मज़लूम कश्मीरी अवाम सां यकजहती ऐं पाक फ़ौज जे हक़ में नारा हया विया। उन मौक़े ते ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर दादू सैयद मुर्तज़ा अली शाह चयो त योमी यकजहती कश्मीर जे मौक़े ते ज़िले इंतज़ामिया, सिविल सोसाइटी ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल माण्हुनि सां गॾिजी हिन रैली जो एहतमाम कयो आहे। हिन चयो त कश्मीर पाकिस्तान जो अंग ऐं रेढ़ जी हड्डी आहे ऐं कश्मीर जी आज़ादी ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। पाकिस्तान कश्मीरी अवाम जी अख़लाक़ी, सियासी ऐं सफ़ारती हिमायत जारी रखंदो ऐं हर फोरम ते उन्हनि सां भरपूर यकजहती जो इज़हार कंदो रहंदो। SSP दादू चयो त कश्मीरी भाइरनि आज़ादी जे जदोजहद लाइ हज़ारनि जानियूं क़ुर्बान कयूं आहिनि। पाकिस्तानी भाइर उन्हनि सां गॾु आहिनि। हीअ जदोजहद हिकु ॾींहुं कामयाबु थींदी ऐं कश्मीर बणिजंदो पाकिस्तान।